नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी के मरकज़ी चेयरमैन सरदार निहाल खान बालादी के हुक्म ते पार्टी के अॻुवान मनसूब बालादी इरशाद खानज़ादा पार्टी की ओपनिंग की खुशी में रांदियुनि खे फ़ुर्ग ॾियण लाइ ठारू शाह वेझो ॻोठ खैर मोहम्मद बालादी में क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द करायो। जॾहिं त टूर्नामेंट में इलाइक़े के नाले वारे क्रिकेटनि टीमनि हिस्सो वरितो। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी के मरकज़ी चेयरमैन सरदार निहाल खान बालादी के हुक्म ते ही क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द करायो है। टूर्नामेंट एक हफ़्तो जारी रहंदो। इन वधीक चयो है त जंहिं मुल्क में रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि उन मुल्क जूं अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। हिननि वधीक चयो है त टूर्नामेंट जे इख़्तिताम पज़ीर ते पार्टी चेयरमैन सरदार निहाल खान बालादी पारां टूर्नामेंट खेॾींदड़ टीमुनि जे रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ रांदीगरनि खे इनाम सां नवाज़ियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।